चलो जी चेक था कयूं कबाबनि खे ऐं जेको मां सभिनीनि खां अवल ऐड कयो हो अवल उनखे था ॾिसूं। ज़बरदस्त तरीक़े सां गोल्डन थी वियो आहे। बसि अच्छा हुन में कचो कुझु बि न आहे, पटाटा पकल आहिनि ऐं स्पाइसिस आहिनि। बसि इन्हनि खे सुठे तरीक़े सां क्रिस्पी करिणो आहे। बेसिकली बिल्कुलु गोल्डन जीअं आहे असांजो पहिरियों कबाब हुयो ईअं ई असां सॼा कबाब कंदासीं। ऐं तलो कुकिंग ऑयल में असां इन्हनि खे तयारु पिया कयूं त तलो कुकिंग ऑयल जेको आहे सो तमामु बहितरीनु आहे। तव्हां इन जी बचति चाहियो था त तव्हां घर में खणी अचो तलो कुकिंग ऑयल, त जीअं तव्हांजी हिन रमज़ान तव्हांखे मिले ज़बरदस्त क़िस्म जी बचति। ऐं स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला आहे, तव्हांजे ॿारनि खे एक्टिव बि रखंदो। ॿारड़ा असांजा रोज़ो बि रखनि था त उन जे हवाले सां बि तमामु बहितरीनु आहे। ॿारनि खे हिन में ठाहे ॾियो खाधा। ऐं मोस्टली स्कूल्स में एग्ज़ाम्स बि हलनि पिया ऐं ॿारड़ा असांजा रोज़ो बि रखनि था। चलो त कुझु अहिड़ी शइ ज़रूरु सहरीअ में हुजे स्पेशली त उन्हनि खे एनर्जी ॾे थ्रू आउट द डे। चलो जी जेकॾहिं मां क्विक तव्हांखे रिकैप बि ॾींदी हलां त अॼोकी रेसिपी में तव्हां आङुरियुनि ते ॻिणी सघो था इंग्रेडिएंट्स। पटाटा आहिनि ऐं सावा मिर्च, पुदीने जा पत्ता, कारा मिर्च, इहे तमामु शयूं असां इन में ऐड कयूं अथसीं। उन्हनि खे सुठे तरीक़े सां तव्हांखे मिक्स करिणो आहे ऐं फ्राए कयो। बसि ॿारनि खे लंच बॉक्सिस में ॾियो। शाम जी चांहि में एज़ अ स्नैक तव्हांजी दिलि चए थी एज़ अ स्नैक ठाहियो। ठहंदा बि झटपट। जेतिरी देरि में तव्हांजी टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि तयारु थींदी तव्हांजा इहे कबाब बि रेडी थी वेंदा। तव्हां इन्हनि खे केचप सां गॾु सर्व करे सघो था। चलो जी सुठे तरीक़े सां चारई तरफ़ों सुठा गोल्डन। ऐं असांजे स्पॉन्सर्स जा जेकॾहिं नाला खणंदा हलूं त लाइफ बॉय शैम्पू वारनि बि असांखे स्पॉन्सर कयो आहे। इन सां गॾोगॾु हमदर्द वारा आहिनि जंहिंजो रूह अफ़ज़ा बि आहे ऐं स्पाइस मिक्स बि आहिनि। अच्छा कबाब असां ठाहियूं था अॼु, पर इन्हनि जी तमामु ज़बरदस्त कबाबनि जी रेंज आहे। शामी कबाब ऐं टिक्का बोटी इन्हनि जो आहे, सीख कबाब आहिनि। तमामु ज़बरदस्त इन्हनि जा मसाला आहिनि। जेकॾहिं असां करी में अचूं, करी में इन्हनि जी ज़बरदस्त रेंज आहे। निहारी आहे, कोरमो आहे, इलाही ज़बरदस्त आहिनि। ऐं बिरयानी आहे, इन्हनि जो पुलाव आहे। त मेडिसन्स में त हमदर्द वारनि पंहिंजो नालो ठाहियो ई आहे, पर हींअर इन्हनि जा स्पाइस मिक्स ऐं हेल्थ जो ख़्यालु रखी करे ठाहिया अथऊं। MSG फ्री आहिनि जेके तव्हांजे सिहत जे लाइ बि बहितरु आहिनि। अच्छा ऑलमोस्ट हाणे असांजा जेके कबाब आहिनि सुठे तरीक़े सां कलर अचेनि थो ऐं तव्हां ॾिसी सघो था कंहिं क़िस्म जे बाइंडिंग जी ज़रूरत न आहे। ईअं न थींदो त तव्हांजा कबाब टुटंदा पुटंदा रहंदा। ख़्यालु बसि इन ॻाल्हि जो रखिणो आहे, लूणु विझी करे तव्हांखे इन जो मिक्सचर रखिणो न आहे। ऐं पटाटनि खे बॉइल जॾहिं तव्हां कयो था त उनखे पाणीअ में तव्हांखे छॾिणो न आहे। जीअं ई पटाटा बॉइल थियनि कढी वठो। पटाटा तव्हांजा वॉटरी थी वेंदा त पोइ कबाब बि एॾा मज़े जा न थींदा। बसि ॿिनि टिनि शयुनि जो ख़्यालु रखंदव त ज़बरदस्त क्रिस्पी हूंदा। ॿाहिरियां क्रिस्पी ऐं अंदरां सॉफ्ट। चलो जी असांजी रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे ऐं इंशाअल्लाह ताला पहिरें रमज़ान खां वठी आख़िरी रोज़े ताईं तव्हांखे सुठी बि लॻे थी। तव्हांजो फीडबैक असांखे मिले थो। इलाही महिनत कई आहे असांजी पूरी टीम। ज़रूरु ॾिसो, खोड़ सारी मालूमात बि मिले थी ऐं सभा जूं ॻाल्हियूं बि आहिनि ऐं गॾोगॾु असांजी रेसिपी। चलो जी हाणे इहे कबाब बि कढी करे इन्हनि खे कयूं था डिश आउट। ट्राई ज़रूरु कजो ऐं
वेंदे वेंदे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे स्पॉन्सर जा नाला खणंदा हलूं त हमदर्द वारनि जो रूह अफ़ज़ा, हमदर्द वारनि जा स्पाइस मिक्स, इन सां गॾु गॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा असां सां गॾु आहिनि। हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, बहितरीन प्रीमियम चांहि, सिंध जी नंबर 1 चांहि। ऐं इहे असांजा जेके पटाटनि जा कबाब आहिनि इहे बिल्कुलु तयारु थी विया आहिनि। उमेदु आहे तव्हांखे सुठा लॻंदा। ट्राई ज़रूरु कजो रेसिपी खे।